सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये गाल आहे जंहिंजे वजूद में ख्याल पिया रुगो पचंदा पे ख्यालनि खे हेॾे होॾे टोड़ाईंदो त ज़िंदगीअ में कीअं अॻिते वधिजे, छा थिए छा न थिए। बीठो शहर जे ॿाहिरों हिकिड़ो वाणियो आयो। वाणी हिनखे चयो दादा मज़ूरी कंदे? हुनजो हा मां मज़ूरी कंदुमि। चयसि पोइ हीअ आननि जी पेती आहे हिकिड़ी, इहा मूंखे खणाए हलो मुंहिंजे घर, पोइ मां तव्हांखे हिकिड़ो आनू ॾींदुमि हितां। हुनजो सही आहे दादा। हाणे पेती हिनखे खणाई। वाणी जो घर काफ़ी परे हो, जंगल हुयो, रस्तो जंगल जो हुयो। हाणे हिन यार जे वजूद में ख़्याल में इहा ॻाल्हि पए टोड़ी त हाणे हितां मूंखे हिकिड़ो आनू मिलंदो। आनू जो मिलंदो त वरी इन मूं बचो फुटंदो। हाणे मूं वटि हिकिड़ी कुकड़ी आहे थी वई। हाणे उहा वधंदी वियामंदी बचा कंदी, हली करे साल ॿिनि में माना मूं वटि धण थी वेंदा। कुकड़ियुनि जो हज़ारे थी वेंदियूं त वरी उहे खपाए मां वठंदुसि ॿकरियूं। ॿकरियुनि जा जॾहिं धण थींदा 2-3 सालनि में हेॾो होॾो वरी खपाए वठंदुसि मेंहियूं। जॾहिं मेंहनि जा धण थी वेंदा हली हली करे ज़ाहिरी आहे त पोइ 2-3 मेंहियूं खपाए मां बंगलो खणाईंदुमि। बंगलो खणाए ऐं वरी शादी बि कंदुमि। हे यार हिननि मन में हलंदो वञे इहे हिन में सोचूं हुजनि। शादी कंदुमि वरी ॿारड़ा ॼमंदा। हिकिड़ी छोकिरी हूंदी हिकिड़ो छोकिरो हूंदो। इहे जो ॿई ॿारड़ा ॼमंदा वरी मां काॾों मोटंदुसि, दर ते बीठा हूंदा सॾ कंदा आबा हेॾे आबा हेॾे आ। वरी हुननि जे लाइ शइ दे वठी ईंदुसि, ॾाढो पियो रूह रिजाण कंदुमि। वरी को ॾींहुं अहिड़ो बि थींदो जो मज़ाक में चवंदोमांसि न न मूं शइ तव्हां लाइ कोन आंदी आहे। जीअं वरी हो रोंदा हेॾऊं होॾऊं वरी जो ओचितो हुननि खे शइ ॾींदुमि त ॾाढो ख़ुशि थींदा। घर जो पुॼंदासीं त वरी मश्करी कंदा हेॾऊं होॾऊं। हिन यार खे का कित कित जंहिंखे चइबो आहे त इहा बि ॾाढी निकिरंदी। थोरो ई लॻंदो हो साईं खिल में ॿुॾी वेंदो हो। चई वरी उहो ॿारड़ा मूंखे कित कित कढंदा वरी ईअं खिलंदो यार जो ईअं खिलण में शुरू थियो त वञी फको कईं किरी पियो। हे जो किरी पियो त आना त सभु भॼी पिया। पोयों वाणे वठी यहाँ से घोड़ा बणाए छा कयूं ज़ुल्म करे छॾी चुको आहे त मुंहिंजी हीअ आननि जी सॼी पेती ख़तमु करे छॾे। त उहो दरवेश रोअण में शुरू थियो। रोई रोई वाणे चयो था ध्यानु त मुंहिंजो थियो आहे, तूं छो थो रोई? चई तुंहिंजी सिर्फ़ु आननि जी पेती भॻी आहे, मुंहिंजी त हड़ वई हली ॿकरियूं बंगुला मेंहियूं ॿार बचा। वाणी वीचारो परेशान थियो त छा थो चए। वाणे खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त मुंहिंजो जेको रूट हुयो सो हिन हिसाब सां मां सेटअप पे कयो ऐं उहा मूं सेटिंग करे छॾी। तुंहिंजा सिर्फ़ु बेदाविया आहिनि पर मुंहिंजी सॼो ज़िंदगीअ जो खानो ख़राबु थी वियो। बसि अहिड़े हिसाब सां यार पए रोंदो वापसि हलियो आयो। कल्ह ॾिठुमि त वरी बि साॻी जॻह ते बाज़ार में वेठो हुयो। सुहिणा हीअ जेकॾहिं कहाणी पसंदि आई हुजेव त महिरबानी करे दाद ॾिजो।